मदे जे भरपासे वारे इलाइक़नि में ज़ैतून जो फसल तैयार थी मार्केट में अची वियो आहे। ज़ैतून जे बागनि में कम कंदड़ पोरियत, महांगाई ऐं घटि उजूरो मिलण सबबि परेशान आहे। रिपोर्ट कर रहा है अब्दुल हकीम सैतो। मदे जे आसपास जे इलाइक़नि में ज़ैतून जो फसल तैयार थी मुख़्तलिफ़ शहरनि जी मार्केट में वञण लॻो आहे। ज़ैतून जो फ्रूट महिमाननि खे तोहफ़े तौर पेश कयो वेंदो आहे। ज़ैतून मां निकिरंदड़ तेल बि इंसाननि लाइ वॾो फ़ाइदेमंद हूंदो आहे। उन मौक़े ते ज़ैतून पटींदड़ ऐं पैटिन में विझी मुख़्तलिफ़ मार्केट में मोकिलींदड़ मज़दूरनि आवाज़ टी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी बिल्कुलु माण्हू हिते ईंदा आहिनि, सुखिणी तरह इन्हनि खे पेश कयो वेंदो आहे, सही तरीक़े सां उन्हनि खे ॾींदा आहियूं। ज़ैतून मशहूरु आहे, भरो आहे फसल जेको ज़ैतून जो आहे, साल में हिकिड़ो दफ़ो 5-6 महीना माना हलंदो आहे। मंडियुनि में हेॾे होॾे रवानो थींदो आहे, कराचीअ तां ई, हैदराबाद तां ई, कंदकोट, लाड़काणो थियो, माना अहिड़ा वॾनि शहरनि में काफ़ी माना वॾे ज़ैतून मोकिलींदा आहियूं। इन ज़ैतून में तेल वेल हर शइ निकिरे थो, करे थो, इंसान लाइ ॾाढो सही आहे। कंदकोट, कराची, इस्लामाबाद ऐं कंदकोट ऐं हे जेको आहे 4 क़िस्म ठहंदो आहे, नंढी पेटी वॾी पेटी माना 5 क़िस्म में ठहंदो आहे। हीअ वेंदी आहे 2000 2500 वेंदी आहे। भई मज़दूरी जेकी असांजी पूरी सारी आहे 15-16 हज़ार पगार आहे। इमरान ख़ान सॼी महांग बि करे छॾी आहे भाउ। मज़दूर पटे ईंदा आहिनि वञी होॾे, असां हिते ठाहींदा आहियूं। शुक्र आहे असांजी रोज़ी आहे जेकी बि आहे। हे मंडी वेंदो आहे मुल्तान, कोटिया, कंदकोट, कराची। महांगाई त आहे पर पूरत थिए कोन थी, पर छा कयूं असां, पोइ बि शुक्र आहे रोज़ी त करणी आहे, ॿ-4 पलणा आहिनि भाउ। हे मुल्तान बि वेंदा आहिनि, कंदकोट बि ऐं कराची बि। तेल में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं वरी खाईंदा बि आहिनि। के वरी फरमाइश कंदा आहिनि कचनि जी, के वरी पकनि जी। ॾियारी असांजो 9.5 हज़ार महीने जो आहे। महांगाई तमामु चोट चढ़ी वियो आहे। इमरान ख़ान खे एहसासु थियणु घुरिजे मज़दूरनि जो। हेतिरी महांगाई कई अथई, 9.5 हज़ारनि में छा थींदो। वणनि ते चढ़ंदा आहिनि, 3-4 माण्हू चढ़ंदा आहिनि, 2 चढ़ंदा आहिनि, नंढा निकिरंदा आहिनि, के वॾा सोईंदा वेंदा आहिनि, पोइ उस्ताद हिते ठाहींदा वेंदा आहिनि। मुल्तान ईंदा आहिनि, कंदकोट, कराची, कोटिया वेंदा आहिनि, होॾे पेटियूं भरिजी ईंदियूं आहिनि ट्रकनि में। हर शइ महांगी थी वई आहे, गिहु महांगो थियो आहे, खंडु। मज़दूरनि सिंध हुकूमत खे अपील कई त मज़दूरनि जे घटि में घटि 25,000 रुपया मुआवज़े वारे हुकुम खे अमल कराए ख़ुदकुशी करण खां बचायो वञे। रिपोर्ट अब्दुल हकीम सैतो, आवाज़ TV न्यूज़, मदे जी।